Assalamu alaikum. Marzad here and I welcome all of you. अच्छा जीअं त अॼु पंहिंजो जेको टॉपिक आहे उहो आहे सैटेलाइट। हाणे सैटेलाइट हूंदो छा आहे, सैटेलाइट कहिड़े क़िस्मनि जो आहे, सैटेलाइट जे थ्रू असांखे कहिड़ा फ़ाइदा पहुचनि था या कहिड़ा नुक़सानात आहिनि, ठीकु आहे। हिन जा पार्ट्स कहिड़ा थींदा आहिनि, हिन जो यूज़ेज छा आहे, इहो अॼु असां हिनखे ॾिसंदासीं थोरो डिटेल में। त हाणे पहिरियों त पाण खे इहो सम्झणु घुरिजे त बाबा सैटेलाइट हूंदो छा आहे, ठीकु आहे। पहिरीं मेन चीज़, हाणे सैटेलाइट जो मतिलबु आहे त हिकु नंढो ऑब्जेक्ट जॾहिं स्पेस में कंहिं वॾे ऑब्जेक्ट जे चौगिर्द घुमे थो त उहो नंढो ऑब्जेक्ट उन वॾे ऑब्जेक्ट जो सैटेलाइट हूंदो आहे। जीअं फॉर एग्ज़ाम्पल पाण वठूं त बाबा ही पंहिंजी छा आहे, अर्थ आहे, ठीकु आहे। हाणे अर्थ जे चौगिर्द पाण खे ख़बर आहे कहिड़ी शइ रिवॉल्व करे थी पंहिंजे ऑर्बिट में, मून, सही आहे। त मून छा थियो, इहो अर्थ जो नेचुरल सैटेलाइट थियो। जॾहिं बि नंढो ऑब्जेक्ट, ठीकु आहे, मून नंढो आहे न अर्थ खां, जॾहिं बि नंढो ऑब्जेक्ट वॾे ऑब्जेक्ट जे ऑर्बिट में, पंहिंजे ऑर्बिट में उनजी चौगिर्द सर्किल अराउंड करे या चौगिर्द उनजी घुमे, चक्रो काटे, ठीकु आहे। त नंढे ऑब्जेक्ट खे पाण छा चवंदासीं, सैटेलाइट चवंदासीं। इन एन ऑब्जेक्ट इन स्पेस डेट रिवॉल्व्स या सर्किल अराउंड अ बिगर ऑब्जेक्ट, ठीकु आहे, या लार्जर ऑब्जेक्ट, डेट इज़ कॉल्ड सैटेलाइट, ठीकु आहे। हाणे हीअ त पाण खे ख़बर पइजी वई त बाबा सैटेलाइट छा थींदो आहे। हाणे सैटेलाइट बेसिकली ॿिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि, सही आहे। टाइप्स जेकॾहिं पाण ॾिसूं सैटेलाइट जा ॿिनि क़िस्म जा थींदा आहिनि। नंबर 1 नेचुरल सैटेलाइट, ठीकु आहे। नंबर 2 आर्टिफिशियल सैटेलाइट। हाणे नेचुरल सैटेलाइट्स कहिड़ा आहिनि। हाणे जीअं अर्थ जो मून जेको आहे नेचुरल सैटेलाइट आहे, ईअं ई ऑलमोस्ट हर प्लैनेट जो, ठीकु आहे, जेका 8 प्लैनेट्स आहिनि पंहिंजे सोलर सिस्टम में, इन हर प्लैनेट जो जेको आहे सो ऑलमोस्ट मतिलबु हिकु ॿिनि खे कटे करे सभिनि जा जेको आहे सो नेचुरल सैटेलाइट आहिनि। जीअं सैटर्न जो पाण एग्ज़ाम्पल खणूं त बाबा सैटर्न जा जेके आहिनि सो केतिरा सैटेलाइट आहिनि, नेचुरल सैटेलाइट आहिनि, 53 मून्स आहिनि, ठीकु आहे, जंहिंखे पाण नेचुरल सैटेलाइट चऊं था। पर इन ते पाण खे रिंग्स जी कीअं ख़बर पई, त जीअं हाणे सैटर्न आहे, सैटर्न जे चौगिर्द रिंग आहिनि, गैसियस रिंग आहिनि। हाणे इन जी पाण कीअं ख़बर पई, पाण 2004 खां 2007 जे दौरान हिकु आर्टिफिशियल सैटेलाइट मोकिलियोसीं, जंहिंखे पाण चवंदा आहियूं कसीनी स्पेस क्राफ्ट, ठीकु आहे। उन ई वञी करे रिंग प्लैनेट ऐं उनजा जेके मून्स आहिनि उनखे छा कयो, डिस्कवर कयो, ठीकु आहे। पर उन ते पाण बाद में चऊं था आर्टिफिशियल सैटेलाइट खे, पर तव्हां नेचुरल सैटेलाइट्स खे सम्झो था, जेके बि प्लैनेट्स जा मून आहिनि, जेके उन चौगिर्द रिवॉल्व्स कनि था, ठीकु आहे, पंहिंजे ऑर्बिट में, उहे छा आहिनि, उनजा नेचुरल सैटेलाइट्स आहिनि, सही आहे। सैटर्न जा घणा मां तव्हांखे ॿुधायमि, पर 53 53 जेको आहे सम्झो नेचुरल सैटेलाइट आहिनि, ठीकु आहे। हाणे आर्टिफिशियल सैटेलाइट छा आहिनि। आर्टिफिशियल सैटेलाइट जो आइडियो बि नेचुरल सैटेलाइट मां ई वरितो वियो, ठीकु आहे। हाणे मिड 20th सेंचुरी 1945 या 1946 ताईं खां पहिरियां जेको आहे सो इहो आइडिया हुयो ई न नेचुरल सैटेलाइट जो, दुनिया खे ख़बर ई न हुई। पर वेस्ट खे तॾहिं तजुब थियो या वेस्ट तॾहिं बौखलाइजी वई जॾहिं रशिया पहिरियों जेको आहे सो अक्टूबर 4 1957 ते स्पंटिक जेको आहे सो उनजो पहिरियों जेको आर्टिफिशियल सैटेलाइट आहे उन स्पेस में मोकिलियो। उन खां पहिरियां वेस्ट खे इहो लॻे पियो त बाबा रशिया वटि इहा टेक्नोलॉजी आहे ई न, ठीकु आहे। त पहिरियों जेको आर्टिफिशियल सैटेलाइट वियो स्पेस, उनखे पाण छा चवंदा आहियूं, स्पटनिक, जेको रशिया मोकिलियो 4 अक्टूबर 1957 ते, ठीकु आहे। इहो फस्ट आर्टिफिशियल सैटेलाइट हुयो। इहो ज़हन में रखिजो, इहो MCQs बि ईंदो आहे त फस्ट आर्टिफिशियल जेको आहे सो सैटेलाइट कहिड़ो हुयो, कॾहिं लॉन्च कयो हुयो, 4 अक्टूबर 1957 ते। इन जो डायमीटर बि पुछियो वेंदो आहे त 2 फीट हिन जो डायमीटर आहे, ठीकु आहे। ऐं जेको अमेरिका मोकिलियो, इन सां गॾु इहो बि तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त अमेरिका जेको पहिरियों पंहिंजो फस्ट US सैटेलाइट मोकिलियो, जंहिंमें इहा कैपेबिलिटी हुई त उहो कैरी करे सघे पियो साइंटिफिक इंस्ट्रूमेंट खे, उहो एक्सप्लोरर हुयो 1, ठीकु आहे, जेको अमेरिकन मोकिलियो हुयो। हाणे तव्हांखे अची वई सम्झ में त बाबा सैटेलाइट जेको आहे सो नेचुरल सैटेलाइट्स हूंदा आहिनि, ॿियो आर्टिफिशियल सैटेलाइट्स हूंदा आहिनि। हाणे आर्टिफिशियल सैटेलाइट जा मुख़्तलिफ़ कम हूंदा आहिनि। नेविगेशन जो सिस्टम आहे, GPS सिस्टम जेको पाण खे मिले थो, पाण खे ख़बर पए थी केॾांहुं वञिणो आहे, किथे वञिणो आहे, एड्रेस जी, ठीकु आहे। वेदर फोरकास्टिंग जी ख़बर पए थी, टेम्परेचर जी फोरकास्ट जी ख़बर पए थी, ठीकु आहे, या फसल जे बारे में पाण खे फोरकास्ट जी ख़बर पए थी, या मुख़्तलिफ़ शइ जे बारे में, ठीकु आहे। हाणे ॾिसो न, पंहिंजी अर्थ आहे, ठीकु आहे। हाणे अर्थ जी हर कुंड कुर्श में पाण खे ख़बर पइजे उहा छा थिए थो। हाणे इहा शइ पाण खे जेको आहे सो कंहिंजे थ्रू ख़बर पए थी, आर्टिफिशियल सैटेलाइट जे थ्रू ख़बर पए थी, सही आहे। हाणे ॾिठो वञे त बाबा सैटेलाइट जेके आर्टिफिशियल सैटेलाइट्स आहिनि उनजा पार्ट्स घणा हूंदा आहिनि, ठीकु आहे। त 4 जेको आहे सो मेजर्स इन जा पार्ट्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। जेकॾहिं पार्ट ॾिठो वञे आर्टिफिशियल सैटेलाइट जा,
4 जेको आहे हुनजा मेजर पार्ट्स आहिनि, ठीकु आहे। नंबर 1 ते कहिड़ो आहे, पावर सिस्टम जंहिंखे पाण चवंदा आहियूं, ठीकु आहे। एंड पावर सिस्टम छा थींदो आहे, ठीकु आहे। पावर सिस्टम फॉर एग्ज़ाम्पल इहो न्यूक्लियर बि थी सघे थो या सोलर बि थी सघे थो। त पोइ जेकॾहिं स्पेस में वञी करे सैटेलाइट बीहे थो त उनखे पावर किथां मिलंदो, त उनखे उहो पावर ॿिनि क़िस्मनि में मिलंदो आहे। या त उहो न्यूक्लियर थी सघे थो या वरी उहो सोलर, ठीकु आहे, सिज जे मां उनखे रोशनी मिली सघे थी। उन नंबर 2 ते जेको आहे उन ईंदो आहे, उहो ईंदो आहे अ वे टू कंट्रोल एटीट्यूड ऑफ सैटेलाइट। त एटीट्यूड ऑफ सैटेलाइट खे माना कंट्रोल करणु, कंट्रोल एक्टिविटी ऑफ सैटेलाइट जी जेकी एक्टिविटी आहे उनखे कीअं पाण कंट्रोल कजे, ठीकु आहे। त जेको एटीट्यूड आहे सैटेलाइट जो, जेकी एक्टिविटी आहे सैटेलाइट जी, जेकी चुरपुर आहे सैटेलाइट जी, उनखे कंट्रोल करण जी जेकी डिवाइस हूंदी आहे, ॿियो पार्ट उहो हूंदो आहे। टियों पार्ट हुन छा हूंदी आहे, तव्हां ॾिठो हूंदो सैटेलाइट जे मथां हिकिड़ी एंटीना हूंदी आहे, ठीकु आहे, जंहिंजो कमु छा हूंदो आहे, ट्रांसमिट कंदी आहे या रिसीव कंदी आहे इंफॉर्मेशन खे, डेटा खे ट्रांसफर कंदी आहे, मोकिलींदी आहे, ठीकु आहे, या उनखे पाण वटि रिसीव कंदी आहे, ठीकु आहे। जेकॾहिं पाण टियों नंबर आहियूं एन एंटीना, ठीकु आहे। एंटीना जो कमु छा आहे, ट्रांसमिट करणु या रिसीव करणु इंफॉर्मेशन खे, ठीकु आहे। नंबर 4 ते जेकॾहिं पाण ॾिसूं हुन में उहो हूंदो आहे पेलोड। हाणे पेलोड जो कहिड़ो फंक्शन आहे, पेलोड में कैमरा बि थी सघे थी, ठीकु आहे, या मुख़्तलिफ़ क़िस्म जा न पार्टिकल डिटेक्टर्स हूंदा आहिनि हुनजे अंदरि, ठीकु आहे। हाणे कैमरा जो फंक्शन छा आहे, जीअं हाणे मून ते या मार्स ते तव्हां रिसेंटली ॾिठो हूंदो त भाउ उते ख़बर पए थी त कहिड़ी शयूं आहिनि या न आहिनि, उहा पाण खे जेको आहे पेलोड हूंदो आहे जेको सैटेलाइट में, उन जे थ्रू ख़बर पवंदी आहे। कैमरा जेको आहे उन एक्टिविटीज़ खे रिकॉर्ड कंदी आहे, या पार्टिकल डिटेक्टर्स हूंदा आहिनि त कहिड़ा कहिड़ा पार्टिकल्स स्पेस में मौजूदु आहिनि उनखे डिटेक्ट कंदी आहे उहा शइ। सॉरी को अची वियो। अच्छा, टियों जेको आहे, चोथों जेको आहे हुन में कहिड़ो पार्ट हूंदो आहे, पेलोड हूंदो आहे, जंहिंमें कैमरा हूंदी आहे या पार्टिकल डिटेक्टर्स हूंदो आहे, डिटेक्ट कंदो आहे जेको, ठीकु आहे, पार्टिकल्स खे स्पेस में जेके मुख़्तलिफ़ पार्टिकल्स आहिनि उनखे डिटेक्ट करण जे लाइ हूंदो आहे। या कैमरा हूंदी आहे जेकी पाण खे मुख़्तलिफ़ क़िस्म जे बारे में मालूमात ॾींदी आहे रिकॉर्ड करे, ठीकु आहे, फुटेज जी सूरत में। त हे त हिन जा 4 पार्ट्स थी विया सैटेलाइट जा मेन। हाणे हिनखे अञा वधीक डिटेल में पढ़ण जी एतिरी ज़रूरत इन करे न आहे हूंदी त हिन मां जेके MCQs तव्हां कढो त उहो तव्हां इहो पुछी सघे थो, बाबा हिन टाइम वॾे वॾी जेकी स्पेस में कहिड़ी शइ मौजूदु आहे, कहिड़ो सैटेलाइट मौजूदु आहे, पहिरियों कहिड़ो वियो, अमेरिकन पहिरियों कहिड़ो हुयो, अमेरिकन जो रशियन पहिरियों जेकी सैटेलाइट मोकिलियो उहो कहिड़ो हुयो, ठीकु आहे, कहिड़ी डेट ते मोकिलियो। पर हिनखे पाण वरी बि थारोली थोरो पढ़ूं था जीअं तव्हांजी हिकु अंडरस्टैंडिंग बिल्ड थी वञे त सैटेलाइट हूंदा छा आहिनि, ठीकु आहे। हाणे सैटेलाइट जॾहिं वञनि था, आर्टिफिशियल सैटेलाइट वञनि था स्पेस में, ठीकु आहे, जेकॾहिं स्पेस में वञनि था, हाणे हीअ अर्थ आहे, ठीकु आहे, हीअ अर्थ जो ऑर्बिट आहे, ठीकु आहे। हाणे हिते मुख़्तलिफ़ जेको आहे सो सैटेलाइट्स आहिनि, हे सैटेलाइट आहे, 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 मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा आहिनि। अराउंड 500,000 जेको आहे सो सैटेलाइट जेको आहे हिन टाइम अर्थ जे ऑर्बिट में उन चौगिर्द उनखे घुमनि था, ठीकु आहे, अर्थ जे ऑर्बिट में। हाणे इहे जेके सैटेलाइट्स आहिनि इहे छो था किरनि ज़मीन जी तरफ़, ठीकु आहे, ज़मीन जी तरफ़ फॉल छो था कनि थियनि। हाणे इन जो कहिड़ो रीज़न आहे, इहो बि क्वेश्चन अची सघे थो, या इन जी बि अंडरस्टैंडिंग हिकु तव्हांखे हुजे। हाणे तव्हां ॾिसो न, का बि अहिड़ी शइ, ठीकु आहे, जेकी कामरान लाइन्स, ठीकु आहे, जेकी 100 किलोमीटर जे एल्टीट्यूड खे कंसिडर कयो वेंदो आहे स्पेस में, जेके पाण कारमान लाइन्स बि चवंदा आहियूं, जॾहिं का बि शइ इन खे क्रॉस करे वञे थी अॻिते 100 किलोमीटर खां अॻिते, या 62 माइल्स पाण चऊं, उहा कॾहिं बि अर्थ जी तरफ़ फॉल न आहे कंदी, उनखे पाण स्पेस कंसिडर कयो वेंदो आहे, ठीकु आहे, उहो स्पेस जो हिसो थी वेंदो आहे। जॾहिं बि अर्थ जे मथां, अर्थ जे जेको जेकॾहिं पाण ॾिसूं न 100 किलोमीटर खां पोइ जो वारो जेको एरिया शुरू थिए थो उनखे पाण स्पेस चऊं था, ठीकु आहे। त स्पेस में जॾहिं बि का शइ इन 100 किलोमीटर खां क्रॉस करे थी त उहा फॉल नथी करे ज़मीन जी तरफ़। पर हितां ॾिसो न, जेकॾहिं को बि सैटेलाइट वञे थो उनखे 100 किलोमीटर ते मथे वञिणो आहे न, पर उहो छो थो हेठि किरे, उहो 100 किलोमीटर ताईं बि छो थो किरे। त इन लाइ इहा हिकु टेक्निकल शइ आहे त जॾहिं सैटेलाइट जेको आहे सो उहो एतिरो फास्ट हुजे जे उहो 8 किलोमीटर या 5 माइल पर सेकेंड जे हिसाब सां जेको आहे सो अर्थ खां मथे मूव करे, जेकॾहिं एतिरी स्पीड सां उहो मूव कंदो त उहो उन जेको इहो 100 किलोमीटर आहे इनखे जल्दी सां तइ करे वेंदो
ऐं उहो उन स्पेस में शामिलु थी वेंदो, एरिया में जंहिंखे पाण स्पेस चऊं था 100 किलोमीटर खां पोइ, जंहिंखां पोइ उहो ज़मीन जी तरफ़ पुल नथो थी सघे। ठीकु आहे। हाणे मुख़्तलिफ़ इहे आहिनि सैटेलाइट्स आहिनि जेके चौगिर्द कनि था ज़मीन जी। ठीकु आहे, हीअ अर्थ आहे पंहिंजी। हाणे हिते खे ॾिसूं न, मुख़्तलिफ़ सैटेलाइट्स आहिनि ऐं मुख़्तलिफ़ लेयर्स में आहिनि। सही आहे। हे नंबर 1 लेयर्स खे पाण छा चवंदा आहियूं, पहिरीं पहिरीं जेकी लेयर्स हूंदी आहे उनखे पाण कहिड़ो नालो ॾींदा आहियूं, नंबर 2 ते कहिड़ो ॾींदा आहियूं, नंबर 3 ते कहिड़ो, हिन खे पाण लियो चवंदा आहियूं। ठीकु आहे, हिन खे मियो चवंदा आहियूं, हिन खे हियो चवंदा आहियूं। ठीकु आहे। लोअर अर्थ ऑर्बिट, मीडियम अर्थ ऑर्बिट एंड हाई अर्थ ऑर्बिट। ठीकु आहे। इहे 3 क़िस्म जा ऑर्बिट रीजन्स आहिनि अर्थ जा। ठीकु आहे। इन्हनि 3 क़िस्मनि में मुख़्तलिफ़ क़िस्म जा आर्टिफिशियल सैटेलाइट जेके मूव कंदा, जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जी मालूमात ॾियनि था स्पेस जे बारे में या ख़ुदि अर्थ जे बारे में पाण खे। ठीकु आहे। हाणे हीउ लेक्चर वॾो थिए पियो त हिनखे हिन पार्ट 2 पाण ठाहियूं था। हिनखे पाण हिते बंदि कयूं था। जेको पार्ट 2 आहे उन में नेक्स्ट हिनखे पाण कैरी कयूं था।